रहीम STR जो बहानो करे जेके ट्रांसफर्स कया विया आहिनि इहो सरासर ऑफिसरनि पंहिंजो पेट भरण जो हिकिड़ो तरीक़ेकार कढियो आहे। तव्हां ॾिसो त बीरपुर ख़ासि में नई अपॉइंटमेंट में घणा टीचर अपॉइंट थिया आहिनि ऐं हर स्कूल में एक्सिस इन्हनि कई आहे। नवां माण्हू भर्ती करे उन्हनि खे एक्सिस में भर्ती कयो वियो आहे, उन्हनि खे पोस्टिंग उते ॾिनी वई आहे। हिकिड़ी हिकिड़ी पोस्टिंग ते 1 लख खां 3 लख ताईं इन्हनि पैसा वरिता आहिनि। उन ते इन्हनि जेको इहो कयो आहे, हाणे ई चवनि था त जेके सीनियर उस्ताद आहिनि जिन जी 50 साल खां मथे उमिरि आहे हू कई बीमारियुनि में वरितल आहे, उनजी पोज़ीशन इहा ई न आहे तूं ॿाहिरि वञी सघे, न हू मोटरसाइकिल हलाए सघे, न कुझु करे सघे। उन्हनि खे इन्हनि ॿाहिरि कढे छॾियो आहे ऐं नई अपॉइंटमेंट नौजवान जेके इहे सफ़र बि करे सघनि था, वञी बि पढ़े सघनि था, उन्हनि सभिनी खे शहर में पोस्टिंग ॾेई छॾी आहे 1 लख खां 3 लख जे रेट में। त सेक्रेटरी एजुकेशन ऐं मिनिस्टर एजुकेशन खां असां इहो डिमांड था करियूं त बाबा तव्हां घटि में घटि इन जी इंक्वायरी करियो त हीअ एतिरा माण्हू भर्ती कया छो विया शहर में, छाजे लाइ कया विया, कहिड़े मक़सद लाइ इन्हनि खे रखियो वियो हो। जॾहिं त पहिरें ॾींहं खां पॉलिसी इहा हुई त क्लोज स्कूलनि में रखणा आहिनि। सभ खां पहिरीं जेके क्लोज स्कूल आहिनि STR त जिते टीचरनि जी ज़रूरत आहे उते ई पोस्टिंग ॾियणी आहे नई भर्ती वारनि उस्तादनि खे। पर हिननि इहो छा कयो आहे ऐं उनखां पोइ तव्हां नई पॉलिसी ठाहे थी आहे जेका तव्हां हींअर कमेटी मिनिस्टर साहिबु ठाही स्पेशल सेक्रेटरी जे चेयरमैनशिप में। उन कमेटी पंहिंजो रूल्स ऑफ बिज़नेस जेके इशू कया, लेटर इशू कयो, उन में वाज़े लिखियलु हो त विदिन UC ऐं वधि में वधि विदिन तालका। ऐं हिते तव्हां ॾिसो त हे ऐं हुन में गॾो गॾु इहो बि लिखियलु हो त विदिन सराउंडिंग एरिया विदिन 10 किलोमीटर्स। हिते 100 किलोमीटरनि ते टीचरनि खे बदिली कयो वियो आहे। को इन्हनि इहो लिहाज़ न रखियो आहे पॉलिसी गवर्नमेंट जी छा हुई, डिपार्टमेंट जी पॉलिसी छा हुई, उन जो को लिहाज़ न रखियो वियो आहे। हिननि पंहिंजी मनपसंदि सां उहे माण्हू कढिया आहिनि जेके हिननि खे मंथलियूं भत्ता नथा ॾियनि, पंहिंजी ड्यूटी कनि था ऐं ॿार पढ़ाइनि था। उहे सभु उस्ताद हिननि कढी छॾिया आहिनि। हाणे हिननि जा सिर्फ़ु उहे रहिया आहिनि जेके हिननि जे भत्ते खोर ऐं मंथली वारा आहिनि, उहे बाक़ी पोयां रहिया आहिनि। उहो हाणे हू बि ख़ुशि हूंदा, हीअ ऑफिसर बि ख़ुशि हूंदा। ॾचे में सिर्फ़ु जेके पढ़ाइण वारा उस्ताद हुआ उहे ॾचे में अची विया आहिनि, उहे 50-50, 100 किलोमीटर ते वेंदा। इहा हालत असांजी मीरपुर ख़ासि जी तालीम जी रही आहे। असां बि हिते 40 साल नौकिरी करे रिटायर थिया आहियूं। कॾहिं अहिड़ो असां वेतन न ॾिठो, अहिड़ा ऑफिसर ई न ॾिठा जेके उस्तादनि खे रुलाइनि। हमेशह ऑफिसर उहे हूंदा हुआ जेके उस्तादनि जी मालिकी कंदा हुआ। हाणे हिननि वटि जेका क्राइटेरिया आहे उहा इहा आहे त ही भोतारनि खां नाला वठंदा आहिनि त बाबा ही तव्हांजा माण्हू आहिनि, हिननि खे असांखे नाहे छेड़णो, ही असांजा माण्हू आहिनि जिन खां असीं भत्तो वठूं था। बाक़ी ही अलाह जा माण्हू आहिनि, ही ॿार बि ही पढ़ाइनि ऐं सूर बि ही खाइनि। इहो सिलसिलो लॻो पियो आहे मीरपुर ख़ासि में।